तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदकोट खां रिपोर्ट करे अब्दुल ख़ालिक जाजड़। कंदकोट 3 सालनि जो मासूम ॿार खे 3 ॾींहं गुज़री विया। पुलिस मासूम ॿार खे ॻोल्हण में नाकाम थी वई। मासूम ॿार जो वालिद रोई रोई बेहाल थी पियो। अमड़ खे बेहोशी जा दौरा पे बीमार थी पई। ऑल पार्टीज़ मूवमेंट ऐं शहरी इत्तेहाद जे वफ़द जी मलक बिरादरीअ जे चङे मुड़िस सां मुलाक़ात। कंदकोट शहर मां मासूम मोहम्मद राफ़ी मलिक पुरस्कार नमूने गुम थियण खे 3 ॾींहं गुज़रण बावजूद को बि ॾस पतो न पइजी सघियो। मासूम जे घर में इंतिहाई ॾुख जो माहौल। वालदेन रोई रोई बेहाल थी पिया। ऑल पार्टीज़ मूवमेंट शहरी इत्तेहाद जे अॻवाननि जो वफ़द मलक बिरादरी जे सरदार लियाकत अली खान मलक सां मुलाक़ात करे हर मुकमल साथ ॾियण जो यकीन ॾियारियो। मासूम बालक जो वालिद राहिब मलिक रोई हथ ॿधी मासूम खे ॻोल्हण जी मदद घुरंदो रहियो। पुलिस इंतिज़ामिया खां बि मदद घुरंदो रहियो, जॾहिं त 3 सालनि जे मासूम गुलनि जहिड़ो ॿार ॾे जी अमड़ खे बेहोशी जा वक़फ़े वक़फ़े सां दौरा पइजी रहिया हुआ। खाइण पीअण छॾे ॾिनो अथसि ऐं संदसि बीमार थी पई आहे।